अस्सलाम वालेकुम। अॼु हिकिड़ी नंढी डेकोरेशन मां तव्हां सां शेयर कयां थी जेका मां पंहिंजे टीवी यूनिट जे कॉर्नर ते कई आहे। एक छोटी सी सजावट है जो कि असली पौधों के साथ मैंने की है और ये अपने टीवी यूनिट के कॉर्नर पे की है। ये सारी चीज़ें यहाँ पर पहले से मौजूद थी, बस मैंने इसमें फ्रेश प्लांट्स जो हैं वो लगा दिए। मुझे हमेशा से अच्छा लगता है ताज़ा पौधों से घर में सजावट करना। त हमेशा खां मुंहिंजो शौक़ु रहियो आहे, आदत बि रही आहे, मूंखे ॾाढो पसंदि आहे त मां जेके पंहिंजे प्लांट्स मां मुख़्तलिफ़ पन पटे, छो त मूं वटि घणो करे पननि वारा ई प्लांट्स हूंदा आहिनि। गुलनि वारा मां ॼाणी करे न वठंदी आहियां, छो त उहो सीज़नल हूंदा आहिनि, तंहिंजे करे उहो मज़ो ख़तमु थी वेंदो आहे उन्हनि मां। त हीअ मां हिन जग में प्लांट्स डेकोरेट कया आहिनि। हीअ मूंखे हिन जो प्रॉपर नालो त ख़बर न आहे, पर मूंखे जेको जे नर्सरी तां मां वरितो त उतां जो माली ॿुधायो त हीअ अम्ब्रेला प्लांट आहे। त हीअ अम्ब्रेला प्लांट मां हिकिड़ी मां अम्ब्रेला पटी आहे। हीअ फर्न आहे, फर्न मां 3 शाखूं मूं पटे कढियूं, ऐं उनखां अलावा हीअ स्नैक प्लांट मां हीअ 2 पन पटिया आहिनि, कटे करे इन में विधा आहिनि। हाणे हिननि खे विझण जो तरीक़ो कीअं आहे, हीअ ॾिसो त हीअ ईअं ई ॾाढी कटे पाणी में विधल आहे, ऐं हिननि जूं बि हिननि के पन हुंदा हैं फर्न के आखिर तक, नीचे तक इनके पत्ते होते हैं फर्न के। तो मैंने जो है वो नीचे वाले पत्ते जितना हिस्सा पानी में जा रहा है उतने जो है मैंने वो अलग कर लिए, निकाल दिए इसमें से। और डंडियाँ बहुत बड़ी थी, ये पत्ते जो हैं वो यहाँ तक आ रहे थे, तो मैंने इनको काट दिया है। अब ज़रूरी नहीं कि जितने साइज़ में आप गमले से ले रहे हैं उसी साइज़ में लगाएं, उसको आप अपनी मर्ज़ी से ट्रिम कर सकते। त हीअ जेके फर्न जा पन आहिनि इहे तमामु वॾा वॾा हुया। अगरि हीअ मां पूरो ई हणां हा त हीअ मथे पियो अचे बिल्कुलु, ऐं हिन पासे बि तमामु वधियल ऐं वॾो हुयो। त मूं हिननि खे कटे पंहिंजी मर्ज़ीअ जो साइज़ कयो, ऐं जेतिरा पन जेतिरो हिसो पाणी में वियो आहे हिन जो, उन्हनि जूं ॾांडियूं मां कटे छॾियूं आहिनि त जीअं हिननि जी हाइट मुंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां हुजे। हाणे हीअ जेको पन हो स्नैक प्लांट जो, इहो नंढो हो ड्रेग में, त इन करे हीअ सफ़ा हेठि पियो हलियो वञे, नज़र न पियो अचे। ऐं हीअ पन जेको हुयो इहो बि कुझु अंदरि पियो वञे, पर थोरो घणो नज़र पियो अचे। मूं इन्हनि खे छा कयो आहे, ऐं हाणे तव्हांखे मां ॾेखारियां त मूं हयूं छा में आहे। ॾिसो हीअ एक आम सी बोतल है, सिरके की बोतल थी प्लास्टिक की, वो खाली हुई तो मैंने उसको ऊपर से काट लिया। और अब जब ये स्नैक प्लांट का एक पत्ता छोटा था, इसमें बिल्कुल अंदर जा रहा था, तो नीचे मैंने पत्थर लगाया है, एक बड़ा सा पत्थर डाल दिया। इसके ऊपर मैंने ये दोनों जो पत्ते हैं स्नैक प्लांट भी, ये बड़ा वाला भी और छोटा वाला भी, ये दोनों मैंने इसके ऊपर लगा दिए हैं। तो मां हेठि हिन में हिकिड़ो वॾो पत्थर हयो आहे, त जीअं जेको आहे ॿई ही पन मुंहिंजा थोरा मथे थी बीहनि। पत्थर खे धोई साफ़ करे पोइ पाणी में विधो आहे त जीअं पाणी जेको आहे मेरो न थिए, ऐं उनखां पोइ हिनखे हाइट ॾियण जे लाइ इनखे मूं थोरो मथे करे छॾियो आहे। इहो हिकिड़ो बेस्ट तरीक़ो आहे। ऐं हिकिड़ी ॿी तव्हांखे टिप ॾियां त हीअ त हाणे ही पन ऐं ही पन टाइम सां गॾु ही थोड़ा येलो थी वेंदा, ख़राबु थी वेंदा, ऐं पोइ मां कढी उछलाए छॾींदसि। ये अम्ब्रेला प्लांट का पत्ता और ये फर्न के पत्ते जो हैं तीनों, ये पीले हो जाएंगे, मुरझा जाएंगे, ख़राब हो जाएंगे, मैं इनको निकाल के फेंक दूंगी। लेकिन ये स्नैक प्लांट जो है, ये अगर पड़ा रहा तो 1 महीने, 1.5 महीने, 2 महीने बाद भी इसकी रूट्स निकल आएंगी। पानी में रखने से इसकी जड़ें आ जाएंगी, तो इसको हम दो पौधे बना सकते हैं, 2 गमलों में लगा सकते हैं इसको। ठीक है, तो ॾिसो त ही पन जॾहिं सुकी सड़ी वेंदा, ख़राब थी वेंदा, पीला थी वेंदा, मां उछलाए छॾींदमि। पर स्नैक प्लांट अहिड़ो प्लांट आहे जंहिंजा पन अगरि पाणी में महीनो, 1.5, 2 महीना पिया रहिया त जल्दी या देरि सां हिननि में हेठि पाड़ू निकिरी ईंदियूं, हिननि जूं रूट्स हिते अची वेंदियूं, ऐं पोइ जेको आहे तव्हां हिननि खे आराम सां हिकिड़े कंहिं ॿी कुंडीअ में हणी था सघो। त मूंखे हमेशह खां ताज़ा ॿूटा जेका हणण जो, सजावट करण जो ॾाढो शौक़ु आहे, त मां उहो शौक़ु पंहिंजे हिननि प्लांट्स मां पूरो कंदी रहंदी आहियां। सो हीअ अॼु शेयर करण जो मतिलबु इहो आहे त तव्हांखे हिन मां को आइडिया मिली वञे। तव्हां चाहियो त हिन में गुल बि विझी सघो था, पर पननि जी हयाती वरी बि कुझु वॾी हूंदी आहे पाणी में। गुल ॾाढो जल्दी कुमाइजी वेंदा आहिनि, फूल जो है वो जल्दी मुरझा जाते हैं, पत्ते फिर भी चल जाते हैं कुछ टाइम। तो ये रेड एंड वाइट मेरा एक फेवरेट जो है ये सेटिंग है, और इसके साथ ही ग्रीन बहुत अच्छा लग रहा है। और इसमें जो 2 स्नैक प्लांट के शेडेड ग्रीन हैं, येलोइश ग्रीन है और डार्क ग्रीन, ये तो और ज़्यादा खूबसूरत लग रहे हैं। तो ॻाल्हि इहा आहे त कोई महांगियूं शयूं वठण जी ज़रूरत न आहे, बाज़ार मां ख़रीद करण जी ज़रूरत न आहे। अगरि तव्हांजे घर में ॿूटा आहिनि त तव्हां ईअं उन्हनि जूं शाखूं कटियो, पंहिंजे साइज़ जे हिसाब सां, पंहिंजी ज़रूरत जे हिसाब सां,
तव्हां उन्हनि खे ट्रिम करे सजाए सघो था। सो उम्मीद है तो ये वीडियो तव्हांखे अॼु जी वणी हूंदी। अगर ये वीडियो आपको अच्छी लगी हो तो इसको शेयर करें, लाइक करें, कमेंट करें, चैनल सब्सक्राइब करें। इस तरह की आसान और छोटी छोटी तरकीबें घर सजाने की मैं शेयर करती रहूँगी इंशाल्लाह। तो अगर आप चैनल सब्सक्राइब करेंगे तो मेरी कोई वीडियो मिस नहीं करेंगे। तो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो। हिननि बूटनि सां त मूंखे उअं ई ॾाढी मोहबत आहे, घर सां मूंखे प्यार आहे, कम सां मूंखे मोहबत आहे ऐं डेकोरेशन सां मूंखे तमामु घणी दिलचस्पी ऐं शौक़ु आहे। सो इंशाल्लाह ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजी ॿोली सां प्यार कयो, पंहिंजी देश पंहिंजी धरतीअ सां मोहबत कयो। वरी कंहिं ॿिए दफ़े वरी कंहिं ॿी सुठी वीडियो सां, कंहिं अहिड़ी वीडियो सां जंहिंमें तव्हांजे टाइम जो सही इस्तेमालु थी सघे मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।